भिट्रा वेठो रोहड़ी कैनाल जे भरिसां आबाद थियल ॻोठ इलियास परिहार जे रवासिन अली अकबर परिहार, सिकंदर अली परिहार, मोहम्मद रमज़ान परिहार, मोहम्मद इब्राहिम परिहार, मिठू परिहार ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त रोहड़ी कैनाल RD 40 ते मौजूदु इरिगेशन अमलदार ॻोठाणनि लाइ आवाम आज़ार बणिजी विया आहिनि। ॻोठ लाइ ईंदड़ रोड ते रुकावटूं विझी औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत ॻोठाणनि खे परेशान करण लॻा आहिनि। ॻोठ ॾांहुं ईंदड़ रस्ते ते क़ाइमु थियल इरिगेशन ऑफिस में इरिगेशन अमलदार अज़हर अली आलमाणी, अरबाब तहीम उर्फ बारी तहीम ऐं अज़ीज़ रिंद ऐं ॿिया सरकारी अमलदार असांखे मुसलसल परेशान करे रहिया आहिनि। हुननि असांजे ॻोठ ॾांहुं ईंदड़ रस्ते ते कुंडा वग़ैरह रखी असांजो रस्तो बंदि करे छॾियो आहे। असां सागर ज़िले जे सभिनी चूंडियल नुमाइंदनि, सियासी समाजी धुरियुनि समेत तमामु पाला ऑफिसरनि खे गुज़ारिश था करियूं त हिननि ज़ालिम इरिगेशन अमलदारनि मां असांजी जान छॾाई वञे ऐं असांजे ॻोठ ॾांहुं ईंदड़ रस्ते जो मसइलो हल कराए असां ग़रीबनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची